कहीं जगह ते जनाबे आदम कहीं जगह ते दुआ घुरंदो रहियो, दुआ कबूल न पई थी। जनाबे जिब्राइल चयसि ॾसियां मां थो घुर तूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम चयो ॾाढियूं दुआऊं घुरियूं, मुंहिंजी कबूल नथी थिए। जनाबे जिब्राइल कलमात सेखारियसि। कलमात सेखारण खां बाद में चवसि तो घुर अल्लाहुम्मा बिहक़्क़ि मुहम्मद अंतल महमूद, अल्लाहुम्मा बिहक़्क़ि अली अंत अलियुन आला, अल्लाहुम्मा बिहक़्क़ि फातिमा अंत फातिरुस समावात वल अर्ज़, अल्लाहुम्मा बिहक़्क़िल हसन अंतल मुहसिन, अल्लाहुम्मा बिहक़्क़िल हुसैन अंत क़दीमुल ihसान। जनाब आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुआ घुरंदो थो अचे, जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नालो खणी जनाब आदम ॾाढो रुनो। जनाब जिब्राइल पुछेसि थो, ए आदम रोए छो थो पियो? चए थो अल्लाह जाने हिन नाले में काई अहिड़ी कहानी आहे, नालो खणा थो बेसाख्त अखियुनि मां ॻोढ़ो अची थो वञे। जनाब जिब्राइल खे हथ ॿधी अर्ज़ थो करे, ए जिब्राइल, ए ॾुखे टेम जी मदद करण वारा, ना समझ के समझ ॾियण वारा, तोखे उन जो वास्ता जंहिं तोखे ख़लक़ कयो। इहो ॿुधाए त हिन नाले में छा इसरार आहे? नालो खणा थो बेसाख्ता रोई थो पवां, अखियुनि मां पाणी वही थो पए पियो। जनाबे जिब्राइल फरमाए थो, ए आदम, हे अल्लाह जे नूर मज़ा हिकु नूर ख़लक़ थियल आहे जंहिंजो नालो मोहम्मद आहे, जंहिंजे लख़्ते जिगर जनाबे फातिमा उन जी धीउ आहे। ही उन जो लख़्ते जिगर हुसैन बचड़ो आहे। ही उहो हुसैन आहे, हुसैन के बग़ैर मोहम्मद जे आराम न ईंदो हो, मोहम्मद के बग़ैर हुसैन जे आराम न ईंदो हुयो। जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा तोड़े जी नमाज़ में हुजे हा, कुल्हनि ते सवार थिए सान, तेसि ताईं सजदे मां न उथे हा जेसि ताईं हसन हुसैन न लहनि हा। अल्लाह जो आवाज़ आहे, ए मोहम्मद हिन सजदे खे वधा, ज़िक्र खे वधा जेसि ताईं मुंहिंजो हुसैन न लहे। सरकार मोहम्मद मुस्तफ़ा ज़िक्र खे 72 दफ़ा वधायो। 72 ज़िक्र खां पोइ इमाम हुसैन लही करे चए थो, ओ मुंहिंजा नाना, तूं 72 दफ़ा पढ़ियो आहे, तोखे तकलीफ़ ॾिनी आहे। जे 72 तुंहिंजे नाले ते न घुरायां त पोइ मां हुसैन छो आहियां। इहो ई लजपाल हुसैन जो बचड़ो जंहिंजी मौलवी साहब पढ़ी हो न, एतिरो बा कमाल सैयद, एतिरो बा सीरत सैयद, दुआ घुरे हा, दुआ कबूल थी वञे हा। तोड़े जो कैदन में हुयो, जेको जो अचे हा दुआ घुराए हा, कबूल थी वञे हा। जंहिंखे पुट जी औलाद न हुजे हा, दुआ घुराए हा, कबूल थी वञे हा। जेको बीमार हो, शिफा जे लाइ दुआ घुराए हा, कबूल थी वञे हा। हिकु दफ़ो कंहिं मोमिना जो गुज़र थियो, करीब आई, ॾिठई त जेको अचे थो दुआ घुराए थो, दुआ कबूल थी वञे। करीब जो आई, ॾिठई त पाण रत थो रोए पियो। जंहिं महिल वेझो आई, मज़लूम खे ॾिसी करे, ओ मज़लूम, कहंदी सिर्फ़ एतिरो ॿुधाए, जंहिंजे लाइ दुआ घुरे थो उनजी कबूल थी वञे। ही पंहिंजी जेका बीमारी आहे, अखियुनि मां खून थो अचे, तो पंहिंजे लाइ दुआ नथो घुरे। चए थो हिन में ॿी बीमारी कान्हे, हीअ गैरत जी बीमारी आहे। चएसि थो गैरत जी बीमारी? हा, छा ॻाल्हि आहे? चएसि पुठनि जे पर्दे मूंखे रत रोआरियो आहे। मोमिनो हुयो कैदी, बज़ाहिर
बाक़ी अल्लाह ऐं सजाद जे विच ते जेको राज़ रखियल हो इमाम ॼाणे थो पियो। ईअं हुनी वियो क़ैदी आहे सभिनी जे लाइ दुआ घुरे थो पियो। इंस छा जिन भी दुआ घुरण अचनि था, हैवान भी दुआ। हाणे तव्हांजे साम्हूं साईं पढ़ियो त उहा हरणी भी दुआ घुरण आई, उन जी भी दुआ क़बूल थी वई। हिकिड़ो मोमिन घर वेठो हुयो, ॾिसंदा तो औरत हर पीर औलिया वटि वेंदी आहे, दुआऊं घुराईंदी आहे त मूंखे औलाद थिए। वो वेही करे भिक में भलो थिए। ॿुधी आहे ख़बर त हिन क़ैद में हिकु मज़लूम कैदी आयो आहे जेको दुआ थो घुरे, उनखे औलाद मिली थी वञी। हले आ पाण भी दुआ घुरायूं। हुन चयो इन खां भली ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे? आयो वेझो अची वेठो, चई न सघियो। जंहिंजो रत रोए पियो न, ॾिसी करे घरवारी खे बाह मां वठी चवे थो हल त हलूं। वञनि हा, वरी घर वञी चवे सा छाजे करे हले हा दुआ घुरूं हा। वरी अचे हा, ॿिए ॾिहाड़े बि ईअं ई ख़ाली मोटी वियो। टियों ॾिहाड़ो थो जॾहिं महिल वठी आयसि, हुते त चई त मां घुरंदोमांसि, हिते छा ॻाल्हि आहे जो घुरी नथो सघी? चए थो एॾो मज़लूम आहे जेको रत थो रोए पियो। मां कहिड़ी दुआ चवां जेको पाण रत थो रोए पियो? अल्लाह ॼाणे कहिड़ी मजबूरी आहे। सजाद इमाम चवे थो जे चवई थी त ॿुधाए छा ॻाल्हि आहे? चवे थो कैदी औलाद मुतमन्निया, औलाद लाइ दुआ घुरां थो। इमाम चयसि दुआ क़बूल थी वई। चए थो कैदी दुआ घुरिया औलाद मिली पवे। जेकॾहिं दुआ में देर थिए त जेको नंढड़ो फर्ज़ंद आहे, अल्लाह ॼाणे पुट थई या भाउ आयो ॾे। इमाम जनाबे मोहम्मद बाकर ने ॾिठो, जनाबे मोहम्मद बाकर सजाद मौला ॾे ॾिठो, रोई करे चए थो बाबा जे चवई थो ॾेई छॾे हा। ओ जेका दुनिया